1926583.279 ठीक है। ॿियो हूंदो 1926583.2.79 ठीक है। वरी ॿिए में हूंदो 1.926583.279। हाई भाई स्टूडेंट्स के अकेडमी ते ॿुधायां मां तव्हांखे शायदि न पढ़ायो आहे त जवाब में जेके हूंदा सभु दर्जा साॻा हूंदा। मां तव्हांखे हाणे उते हली ॾेखारियां थो। ॾिसो सभु साॻा अथव 1926583 सभु साॻा, सिर्फ़ु 10 ई अॻिते पोइते ॾिनल आहे। तव्हां उहो सिर्फ़ु चेक कंदा त ॾिसो हे ग़लति आहे, इन करे छो 10 खां पोइ 1 2 3 4 5 6 7 जवाब जेके आहिनि सो डिजिट आहिनि, पर हुजण घणा खपनि? हिते 10 खां पोइ 2, हिते 3, टोटल 5 हुजणु खपनि। हिन मतिलबु आहे हे ग़लति आहे। हिन में ॾिसो 10 खां पोइ 1 2 3 4 5 आहिनि, हिन मतिलबु आहे हे जवाबु सही आहे। हिन में ॾिसो 10 खां पोइ 2 अंग आहिनि, हे बि जवाबु ग़लति आहे। हिन में 10 खां पोइ 1 2 3 4 5 6 7 8 खोड़ सारा आहिनि, हे बि ग़लति आहे। ठीकु आहे। सो हे तव्हांजी सिर्फ़ु स्किल्स चेक कंदा पिया हूंदा आहिनि। हाणे हिन में अचो ॾिसो सभिनि में साॻियो अथव 121278 121278 121278 सिर्फ़ु जेका 10 ई आहे उहा अॻिते पोइते कई अथऊं। हाणे ॾिसो हिननि खे जॾहिं तव्हां ज़रब कंदव त छा थींदो? ज़रब जे मुक़ाबले में छा थी वेंदो? 10 खां पोइ 3 अंग हुजणु खपनि। ॾिसो 2 हे ऐं 1 हे। 10 खां पोइ घणा अंग हुजणु खपनि? 3, पर हे जवाबु न थींदो। मथां तव्हां हिन खे टिक कयो। ठीकु आहे। छो जो वरी 100 सां वंड बि आहे। हाणे वंड में वरी छा थींदो आहे? हाणे ॾिसो मिसाल हे जवाबु अची वियो न, मां हिननि खे हे दर्जो रखियलु हो साॻियो ई, वरी हिन में लिखियलु हो वंडिया 100। हाणे तव्हां हे जवाबु दर्जो जेको आहे सो ज़रब कयो, तव्हां ख़बर आहे हे जवाबु अची वियो 10 खां पोइ 5 अंग। हाणे वंड खां पोइ वरी छा थींदो आहे? 10 हिन पासे ॾे ईंदी आहे। केतिरा अंग? जेतिरा 1 खां पोइ ॿुड़ियूं हूंदियूं। मिसाल 100 सां वंड कंदव त 2 अंग हेॾे ईंदी, 1000 सां वंड कंदव त 3 अंग हेॾे ईंदी। तव्हांखे मिसाल ॾियां थो। हे दर्जो असांजो सही आहे। इन मतिलबु आहे ज़रब खां पोइ हे जवाबु अची वियो कहिड़ो? 19265.83.279 हे जवाबु हुयो। 10 खां पोइ 5 अंग आहिनि। हाणे जॾहिं असां हिनखे 100 सां वंड कंदासीं त छो जो करे 100 में 2 ॿुड़ियूं आहिनि त इहे 10 2 अंग हेॾे ईंदी। इन मतिलबु आहे इन जो जवाबु थियणु खपे 192.6583.279। हे सम्झ में आयो? 100 सां वंड